नाज़रीन, कराची में शेरशाह पराचा चौक ते धमाको थियो। 14 ॼणा मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी थी विया आहिनि। धमाके वारे हंधि वेझो बैंक जी इमारत तबाह थी वई आहे। केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे कराची धरती टीवी जो सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, अपडेट कजो। जी बिल्कुल, असां हिन वक़्तु सिविल अस्पताल ट्रामा सेंटर ॿाहिरां मौजूद आहियूं, जिते शेरशाह जे पराचा चौक वटि थियल निजी बैंक में धमाके जा जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे हिते पहुचायो वियो आहे। उन सां गॾोगॾु जेके डेड बॉडीज़ आहिनि उहे हिते पहुचायूं वियूं आहिनि। हिन वक़्तु ताईं जेको आहे ॿुधाए पियो वञे त हिन धमाके जे नतीजे में 14 ॼणा फौत ऐं 12 खां वधीक जेके ज़ख़्मी आहिनि उहे आंदा विया आहिनि। धमाके खां पोइ ज़ख़्मियुनि ऐं जेके धमाके में पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि उन्हनि जा मड़ हिते ट्रामा सेंटर पहुचाया विया आहिनि, जंहिंखां पोइ सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सिहत खाते सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो, डिप्टी कमिश्नर साउथ ऐं ॿियनि इस्पताल जो दौरो करे ज़ख़्मियुनि जी इयादत करण सां गॾोगॾु इस्पताल इंतिज़ामिया खे हिदायत कई आहे त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वञे। उन मौक़े ते थोरी देरि पहिरियां ई हिते सूबाई वज़ीर अज़रा पेचूहो जो चवणु हो त हिन वक़्तु ताईं जेके फिगर साम्हूं आया उन्हनि मूजिबि हिन धमाके में 14 माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि ऐं 12 खां वधीक ज़ख़्मी आहिनि, जिन मां 2 ज़ख़्मियुनि जी जेका हालत आहे उहा ॻणती जोगी आहे। संदसि चवणु हो त वाक़े जी जेका आहे उहा जांच कई पई वञे त हीउ वाक़ियो सिलेंडर धमाको हीउ जेको वाक़ियो आहे उहो गैस धमाको आहे या उनमें का दहशतगर्दी आहे, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे उहा जांच थी रही आहे। जेके बि दुरियूं ज़िम्मेवारियूं हुयूं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु हो त हुननि जी पहिरीं जेका कोशिशि आहे उहा इहा आहे त हू रेस्क्यू जेका आहे उहा तेज़ कनि ऐं धमाके वारी हंधि ते जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते इस्पताल पहुचायो वञे। मजमूई तौर ते हिन वक़्तु ताईं ॿुधायो पियो वञे त 14 माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा आहिनि, 12 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। जी शबीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, शबीर लाशारी अपडेट करे रहियो। ऐं नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्तु जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।